मानी त साईं खाईंदा हुजनि या आख़िरी मानी था खाऊं असली घटि न कंदासीं खाइण पीअण जे मसइले में त असीं शींहं आहियूं सफ़ा अल्लाह करे दीन जे हवाले सां असांखे इहा गणती पैदा थिए टे शयूं इहे पाण में पैदा कयो अतजाफी अंदारिल गुरूर वल इनाबतु इला दारिल खुलूद वल इस्तिदादु लिल मौत क़ब्ल नुज़ूल दुनिया सां दिल न लगायो आखिरत जो फिक्र पैदा कयो ऐं मौत जी तैयारी आखिर में इमाम वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह इंसान कामिल ऐं मुसलमान कामिल बणजण जे लाइ जेके चार ॻाल्हियूं हुज्जतुल्लाह में बयान फरमायूं आहिनि उहे अर्ज़ करे दुआ घुरंदुसि इमाम वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त कामिल इंसान बणजण जे लाइ ऐं कामिल मुसलमान बणजण जे लाइ चार शयूं ज़रूरी आहिनि तहारत समाहत इख़बात ऐं अदालत इमाम वलीउल्लाह जेको असांजे नंढे खंड जो बर्रे सगीर जो तमाम वॾो आलिम हो इमाम वलीउल्लाह पंहिंजे वक्त जो वली कामिल हो इमाम इनकलाब हजरत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त मां जेको कुछ सिखियो थम इमाम वलीउल्लाह जे किताबन मां सिखियो थम जेका तशरीह शरीयत जी इमाम वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताबन में कई उनखे आसान लफ्ज़न में इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह बयान कयो इमाम वलीउल्लाह फरमाए थो त इंसान कामिल बणजण जे लाइ ऐं मुसलमान कामिल बणजण जे लाइ चार शयूं तमाम जरूरी है तहारत समाहत इख़बात ऐं अदालत त तहां पाण खे पाक रखो बदन भी पाक हुजे कपड़ा भी पाक हुजन नीयत भी पाक हुजे अकीदो भी पाक हुजे अमल भी पाक हुजन इहा गाल ज़हनन में रखो त गुनाह जा हड़ई कम पलीत ऐं सवाब जा हड़ई कम पाक है पांजो पाण के पाक रखो बुरी सोच पलीता चंगी सोच पाका भलाइन जी सोच या पाकाई जी अलामत बुराइन जी सोच पलीती जी अलामत इमाम वलीउल्लाह फरमाए थो त चार शयूं जरूरी हैं जेकॾहिं को शख्स चे थो त मां सही इंसान बण जा ऐं सही मुसलमान बण जा त पाण में चार गुण पैदा करे हिकु त पाण में तहारत पैदा करे माना पाक रहे समाहत समाहत जी माना है सखावत बुरन कमन ते खर्च न करे चंगन कमन ते खर्च करे भलाई जे कमन ते खर्च करे दीन जे कमन ते खर्च करे गरीबन ते मिस्कीनन ते यतीमन ते बेवाह औरतुन ते खर्च करे हाजतमंदन ते खर्च करे को मकरूज माण्हू हुआ को बेवस माण्हू हुआ को बीमार माण्हू हुआ उन ते खर्च करे सखी बन जाए गलत कमन ते खर्च न करे चंगन कमन ते खर्च करे समाहत ऐं इख़बात टी शय निवड़त पैदा करे पाण में निवड़त पैदा करे गुरूर ना चे उनमें तकब्बुर ना चे उनमें तकब्बुर अज़ाज़ील रा ख्वार कर बजिंदान लानत गिरफ्तार कर वनाई ना चे जे समझो तो बस माई मोतबर हां बया सब चट हिन यो चट थियो यो तबाह थियो पंजो पाण के सबनी खां वधीक कमजोर समझे ते बया सब मां को चंगा हिन मां सबनी खां वधीक गुनाहगार हां थी सके तो इन निवड़त जे करे अल्लाह तबारक व तआला जी इन जे मथा नजर शफकत थे मां दोस्तन के करे करे लतीफो बुधाइनो हां थोड़ो बुजुर्ग वने पे तो कुछ नौजवान फुटबॉल पे खेलन तो बुजुर्ग नौजवान के जो थोड़ो तरस जो थोड़ो तरसो तो सभी चुप करे भी रहा वो अल्लाह वारो आयो फुटबॉल जे बरसा भी फुटबॉल असा गलाए पे चे पे म्या फुटबॉल ए तोखे ए लतू थाणन तो सा डाडी जुठ कई दऊ कोनो तो किक खणई कोनो तो किक खणई वडो नाहका तो सा खैर ताए छा थियो आ तो केड़ो कुसूर थियो तो को तो नौजवानन के भी मजाक सूजी चयो बुजुर्ग के साईं को म्या फुटबॉल छा तो जे तो न बुजुर्ग जो तो पुत्र म्या फुटबॉल चे तो साईं मुझे मथे में थोड़ी हवा भरजी वई आ न करे पातर तो खाओ या डाडी बुरी बीमारी आ अल्लाह करे तो कहे मथे में हवा न भरजी वई ए माना तकब्बुर माना वडाई माना गुरूर
हिकिड़े बुजुर्ग खे चयोसि बकरी एतिरी छो थी जेको आहे या कुसजे, ॾाढियूं बकरियूं कुसजनि थियूं। जी बकरी कंदी आहे मैं इन वारी मैं अलाह खे कान थी वणे, मैं अलाह खे कान थी वणे। पंहिंजो पाण खे ॿियनि खां घटि सम्झो, निवड़त पैदा कयो, इनाबत, तहारत, समाहत, इख़बात ऐं अदालत। ऐं चौथी शइ इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, पाण सां इंसाफ़ कयो। अबियम जो हक़ आहे उनखे ओतिरो ॾियो, इहो इंसाफ़ आहे। जंहिंजो जेतिरो हक़ आहे उहो उनखे ॾियो। असांजे पाकिस्तान जा मसइला हल छो नथा थियनि? असांजे मुल्क में ॾचो छो आहे? इंसाफ़ कोन्हे, इंसाफ़ कोन्हे। जेकॾहिं इंसाफ़ थी वञे त ॾचा सभु ख़तम थी वञे। ओटेमन जो मसइलो हुजे या NFC अवार्ड जो मसइलो हुजे या ॿियो को मसइलो हुजे, इंसाफ़ कोन्हे, ज़ुल्म आहे, ॾाढा मुड़सी आहे, दादागिरी आहे, जेको ॾाढो सोगापो। इंसाफ़, इंसाफ़, इंसाफ़। जेको जिते आहे इंसाफ़ करे। शल अल्लाह तबारक व तआला असांखे इंसाफ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे इंसाफ़ वारा हाकिम नसीब फरमाए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं तव्हांजा अमल चङा हूंदा त पोइ हाकिम बि तव्हांखे चङा मिलंदा, उहे तव्हां सां इंसाफ़ कंदा। ऐं जॾहिं तव्हां अल्लाह जा बेफ़रमान थी वेंदव, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पोइ अल्लाह ताला तव्हांजे मथां ज़ालिम हाकिम मुसल्लत कंदो, जेके तव्हां ते ज़ुल्म कंदा। अॼु जेकॾहिं असांखे इंसाफ़ वारा हाकिम नथा मिलनि ऐं ज़ालिम हुक्मरान मिलनि था त इहो असांजे बद अमालनि जो नतीजो आहे। अल्लाह से फरमायो, ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। बहरो बर में जेके फितना ऐं फसाद तव्हां ॾिसो था, इहो तव्हांजे अमलनि जो कीतो आहे। शर अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे सची दिलि सां तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे सही अक़ीदा नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे अमाल सालिहा जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह से पंहिंजी महिरबानी सां मंज़ूर मक़बूल फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्योंकि एक कलाक जो वक्त मुकर्रर हो, मां तकरीबन पंहिंजे घड़ी जे मुताबिक कलाक पूरो कयो अथमि। कंहिं बि दोस्त जे ज़हन में जेकॾहिं को सवाल हुजे त दोस्तनि खे सवाल करण जी इजाज़त आहे। मकसद सिर्फ अल्लाह जी रज़ा है, मकसद सिर्फ पंहिंजी इस्लाह, मकसद सिर्फ इहो आहे त माण्हू अल्लाह जे दरवाज़े ते मोटी अचनि, माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कनि, माण्हू ग़लत सोहबत खां पंहिंजो पाण खे बचाइनि। असां सभिनी में फ़िक्र आख़िरत पैदा थिए, तौबा जी तौफ़ीक़ नसीब थिए, ॿियो को मकसद कोन्हे। कंहिं बि दोस्त जे ज़हन में अगर को भी सवाल आहे तो उन दोस्त के सवाल करण जी इजाज़त आहे। दुआ घुरो, दुरूद शरीफ पढ़ो सब साथी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम तबारकता या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना ईमानन कामिलन व रिज़्क़न वासिअन व हलालन तय्यिबा व तौबतन नसूहन व क़ल्बन ख़ाशिअन व लिसानन ज़ाकिरन व अमलन मुतक़ब्बला। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन बअदल मौत वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार।